तव्हांखे अपडेट कंदासीं गुलारची खां। गुलारची जे यूसी 55 जे वार्ड नंबर 2 अब्दुल करीम निज़ामानी पोलिंग स्टेशन ते हथियारनि जी नुमाइश कई वई आहे। मोटरसाइकिल सवार 2 हथियारबंदनि तरफ़ां प्रिज़ाइडिंग ऑफिसर ऐं अमले खे धमकियूं ॾिनी वयूं आहिनि। प्रिज़ाइडिंग ऑफिसर मोहसिन मखदूम तरफ़ां इंतज़ामिया पुलिस खे इतला ॾिनो वियो। पुलिस पोलिंग स्टेशन ते पहुची वई आहे। नाज़रीन, तव्हांखे अपडेट कयूं पिया। प्रिज़ाइडिंग ऑफिसर सिंध टीवी खे ॿुधायो आहे त रेंजर सां राब्तो कयो आहे। पुलिस पहुची वई आहे। अहम ख़बर सां शेयर कंदा हलूं। गुलारची जे यूसी 55 जे वार्ड नंबर 2 में अब्दुल करीम निज़ामानी पोलिंग स्टेशन ते हथियारनि जी नुमाइश कई वई आहे। मोटरसाइकिल सवार 2 हथियारबंदनि तरफ़ां प्रिज़ाइडिंग ऑफिसर ऐं अमले खे धमकियूं ॾिनी वयूं आहिनि। प्रिज़ाइडिंग ऑफिसर मोहसिन मखदूम तरफ़ां इंतज़ामिया पुलिस खे इतला ॾिनो वियो। पुलिस पोलिंग स्टेशन ते पहुची वई आहे। प्रिज़ाइडिंग ऑफिसर सिंध टीवी खे ॿुधायो त रेंजर सां राब्तो कयो आहे। पुलिस पहुची वई आहे। गुलारची यूसी 55 जे वार्ड नंबर 2 अब्दुल करीम निज़ामानी पोलिंग स्टेशन ते हथियारनि जी नुमाइश कई वई आहे। मोटरसाइकिल सवार 2 हथियारबंदनि तरफ़ां प्रिज़ाइडिंग ऑफिसर ऐं अमले खे धमकियूं ॾिनी वयूं आहिनि। प्रिज़ाइडिंग ऑफिसर मोहसिन मखदूम तरफ़ां इंतज़ामिया पुलिस खे इतला ॾिनो वियो। पुलिस पोलिंग स्टेशन ते पहुची वई आहे। प्रिज़ाइडिंग ऑफिसर सिंध टीवी न्यूज़ खे ॿुधायो त रेंजर सां राब्तो कयो आहे। पुलिस पहुची वई आहे। इन हवाले सां वधीक कहिड़ा तफ़सील आहिनि ॼाणण जे लाइ राब्तो कयो आहे सिंध टीवी न्यूज़ रिपोर्टर सनाउला मेमण सां। सनाउला, गुलारची यूसी 55 जे वार्ड नंबर 2 अब्दुल करीम निज़ामानी पोलिंग स्टेशन ते हथियारनि जी नुमाइश कई वई आहे। हिन वक़्तु अपडेट कजो, छा सूरतहाल आहे? राब्तो मुनक़ता थी वियो आहे। तव्हांखे अपडेट कयूं पिया। गुलारची यूसी 55 जे वार्ड नंबर 2 में अब्दुल करीम निज़ामानी पोलिंग स्टेशन ते हथियारनि जी नुमाइश कई वई आहे। मोटरसाइकिल सवार 2 हथियारबंदनि तरफ़ां प्रिज़ाइडिंग ऑफिसर ऐं अमले खे धमकियूं ॾिनी वयूं आहिनि। प्रिज़ाइडिंग ऑफिसर मोहसिन मखदूम तरफ़ां इंतज़ामिया पुलिस खे इतला ॾिनो वियो। पुलिस पोलिंग स्टेशन ते पहुची वई आहे। इन हवाले सां वधीक तफ़सील राब्तो कयो आहे सिंध न्यूज़ रिपोर्टर सनाउला मेमण सां। सनाउला, अपडेट कजो, हिन वक़्तु छा सूरतहाल आहे? जेके 2 हथियारबंद हथियारनि समेत मौजूद आहिनि।